नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। नऊं देरे में मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। उम्मीदवारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो जी अगवानी में हाज़िरी भरी है। अवां खे इहा अहम ख़बर ॾियूं पिया। नऊं देरो में मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी है। अवां खे ॿुधायूं पिया उम्मीदवारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो जी अगवानी में हाज़िरी भरी है। या ब्रेकिंग न्यूज़ नऊं देरे में अवां सां शेयर कयूं पिया। मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। उम्मीदवारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो जी अगवानी में हाज़िरी भरी है। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नऊं देरो में मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी है। उम्मीदवारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरे जी अगवानी में हाज़िरी भरी है। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। अपडेट मालूम कंदासीं। नऊं दौरे जो रिपोर्टर सलीम रज़ा सोलंकी टेलीफोन लाइन ते मौजूद है। सलीम रज़ा, आगाह कजो उम्मीदवारनि शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी है। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरो जी अगवानी में जेके लाड़काने जे यूनियन कमेटी जे कामयाब थियल चेयरमैन काउंसलरनि मुनीर सुमरो, काशिफ उमरानी, शफीक चांजो, जुल्फकार अली ब्रोही, इब्राहिम कोसो, अतार नमन ऐं ॿियनि जे अगवानी में गड़ी खुदावंद भुट्टो वॾे काफ़िले जी सूरत में पहुता, जिते सवें कारकुन हिन काफ़िले में शामिल आहे। जिन में गड़ी खुदावंद भुट्टो पहुची शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, कायदे शहीद जुल्फकार अली भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो, शहीद मीर मुर्जा भुट्टो ऐं शहीद शाहनवाज़ भुट्टो जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखी फातिहा खानी कई आहे। जिते मज़ारनि ते हाज़िरी भरण बाद जमील सुमरो मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त इलेक्शन कमीशन जे वोटर लिस्टनि में ग़लतियुनि सबबि माण्हुनि वोट जो हक़ इस्तेमालु करे न सघिया आहिनि, जंहिं करे असां उनजे बावजूद बि नतीजा कया आहिनि। JUI क़यादत खे राशिद सुमरो जे स्टेटमेंट जो नोटिस वठणु घुर्जे। उन चयो त जेको माण्हू पंहिंजी UC उहा नथो कढी सघे त उनखे सेनेटरशिप कीअं मिली सघंदी। TP पारां सेनेटरशिप राशिद मोहम्मद खे ॾियण वारी जेका ॻाल्हि उहा ग़लति आहे। जीअं हुन चयो त जीअं लाड़काने जे ॿियनि यूनियन कमेटियुनि खे माहवार 9 लख रुपया मिलंदा हुआ, तीअं जेको आहे त JUI जा जेके चेयरमैन हुआ उन्हनि खे बि मिलंदा हुआ। पर उनजे बावजूद जेके पीपल्स पार्टी जा जेके चेयरमैन आहे उन्हनि जेको आहे त उते माण्हुनि जे उते यूनियन काउंसिलनि में ख़र्च कयो, पर जेके JUI जा उम्मीदवार आहे उन्हनि ख़र्च न कयो, जंहिं करे हिन भेरे जेको आहे त आवाम उन्हनि खे रद्द करे छॾियो आहे। जी ठीक है, वरी मेहरबानी सलीम रज़ा तफ़सील ना। नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया मकानी चूंडनि में कामयाब थियल उम्मीदवारनि जी शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी। उम्मीदवारनि बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी जमील अहमद सुमरो जी अगवानी में हाज़िरी भरी आहे।